नासिर बलूचिस्तान में आयल बोर्ड सीता रोड में तबाही मचाए छॾी आहे। रवासी भी यार मददगार बणियल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मुनवर अली सोलंकी। असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं सीता रोड लॻ ॻोठ गुल हसन चांडियो में, जिथे केन शाह खां आयल जबलनि जो पाणी जेको आहे ॿोॾ वारो जेको उहो केन शाह समेत इन सीता रोड जे लॻभॻि 200 ॻोठनि खे ॿोड़ींदो। हिन वक़्तु जेको जोही बेरांच जे बंद सां टकराइजण खां पोइ उतर तरफ़ जेको आहे उहो पाणीअ ज़ोर ॾिनो आहे, जंहिं सबबु जेको आहे बालीशाह लिंक रोड सीता बालीशाह लिंक रोड बि जेको आहे उनखे रेलवे ट्रैक खे पाणी अचे लॻो आहे ऐं उन जे पसगरदाई में जेके बि रहंदड़ ॻोठ जेके आहिनि उहे पाणीअ जे मुकमल घेरे हेठि अची विया आहिनि। असीं उन्हनि मुतासिर ॻोठनि इंसाफ़ कयो ने असांजे इमदाद असांखे ॾिनो वञे जेको असांखे हिते ॻाल्हि राईंदो। बाक़ी ॿियो कंहिं बि सार कान लधे 22 जेको 10 में आई उन खां पाणी तमामु घणो आहे। जो असां ॿुधूं था रस्तनि सां असांजा रस्ता माल उते जेको सामान असांजो उते लुढ़ी वियो, इहे खटूं लुढ़ी वियो, हंध लुढ़ी विया, पेचियूं। जमशेद खोसो सां गॾु मुनवर सोलंकी, धरती टीवी न्यूज़ सीता रोड।